नबी से रस्ते ते कंधा उछलाईंदी संजन के खिलाफ शेर चवंदी जॾहिं बीमार थी पई नबी से उनजे हयात जे लाइ उनजे लाइ हदिया ऐं तोहफ़ा खणी आया। माई परेशान थी वई त मां त हिनखे गाॾियूं ॾींदी आहियां, मां त हिनजे रस्ते ते गंदगी जा ढेर उछलाईंदी आहियां। नबी से फरमायो अम्मा गाॾियूं जो तुंहिंजो अखलाक कंधा उछलायो तुंहिंजो अखलाक पर दुश्मन जी हयादत करो उनजे लाइ दुआ घुरो तोहफ़ा ऐं हदिया नबी मोहम्मद मुस्तफ़ा जो अखलाक। हाणे मां तव्हां खां पुछां त इहो न साम्हूं हुजे ॿुधायो मसइलो दुश्मन जो सब खत्म जेको तव्हां सां बुराई करे तव्हां चङाई ॻोठ में केरु तव्हांखे गाॾियुनि जे तव्हांखे लटनि जो वॻो मोकिलियोसि तोहफ़ो ॾिसो साॻियो माण्हू तव्हांजे कदमनि ते किरे थो असांजो दोस्त हिकिड़ो मकड़ी में कामिरे थो 28 रमज़ान ते मां ॾिसो ते हुनजी गाॾी का ख़राब थी वई पुट खे ॾिनी त मिस्त्री खे खणी आयो मिस्त्री वरी नाज़ न करण सां पियो कमु करे सो हुन कामिरे चयसि बाबा जल्दी कर साईं जोगी साहिब इंतज़ार में आहे ॻोठ ईंदासीं चई ॾाढे मूं सां न ॻाल्हाए मां जीलानीअ जो मुरीद हो जो छटे जो जीलानी पीर आहे चई मूं सां ॾाढा न ॻाल्हाए ख़ुश्क साहिब मां जीलानी जो मुरीद आहियां त हुनखे काव अची वई तुंहिंजे जीलानीअ खे ईअं कया अच पादर हणी मिस्त्री चयसि जल्दी कर कमु कर ॾिसां त तुंहिंजो जीलानी किथे थो हुजे तुंहिंजी मदद जे कमु जो शुरू कयईं जीलानी जा मुरीद वञनि पिया चई बाबा साईंअ खे ॿुधायो त तुंहिंजो मुरीद पादर पियो थो खाए हुननि जो ॿुधायो पीर साहिब खे जॾहिं हुन चयो त पक हिन बेअदबी कई हूंदी तंहिंजे करे भली मोचका खाए हिन जो पासो का बि न वरितो हिन कमु गाॾी जो कयो हुन साम्हूं जो पछाड़ी में हुन चयो त 500 रुपया हिन वरी 1000 रुपया ॾिनसि हुन कामिरे 1000 रुपया बि ॾिनईसि लटनि जो वॻो बि ॾिनईसि पुट खे चई हिनखे पंहिंजे दुकान ते छॾे आ वो सागो माण्हू मिस्त्री अल्लाह अकबर ही त कामिरे ते जो ख़ुर्क हुयो सो ते गाॾीअ में पुट खे चई त भेण मूंखे ओतिरा गुज़ारे करे आया धक बि आहिनि वरी 500 जी जाते 1000 बि ॾिनई लटनि जो वॻो बि ॾिनई अॼु खां बाद मुरीद मां तुंहिंजे पीउ जो आहे जीलानी खे मां छॾे ही कामिरे ते जो ख़ुर्क हुयो ॿुधायो जेकर तव्हां ईअं सां नबी साईं जो अखलाक पकड़ायो दुश्मन जी ॻाल्हि दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे नबी साईं जो ख़ुल्क़ नसीब फरमाए अल्लाह से कबूल मंज़ूर फरमाए।